नाज़रीन असां सां हिकु अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं त पीपुल्स पार्टी सेनेट चेयरमैन जी चूंड खे इस्लामाबाद हाई कोर्ट में चैलेंज करे छॾियो आहे। सेनेट चेयरमैन जे उम्मीदवार यूसुफ रज़ा गिलानी जे वकील फारूक एच नाइक इस्लामाबाद हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराई। दरख़्वास्त में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो आहे त यूसुफ रज़ा गिलानी जा 7 वोट गैर क़ानूनी तरीक़े सां रद्द कया विया। रद्द कयल वोटनि खे कालअदम करार ॾिनो वञे। दरख़्वास्त में इस्तदा कई वई आहे त रद्द कयल 7 वोटनि खे मंज़ूर करे यूसुफ रज़ा गिलानी खे सेनेट चेयरमैन करार ॾिनो वञे। नाज़रीन अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पीपुल्स पार्टी सेनेट चेयरमैन जी चूंड खे इस्लामाबाद हाई कोर्ट में चैलेंज करे छॾियो आहे। सेनेट चेयरमैन जे उम्मीदवार यूसुफ रज़ा गिलानी जे वकील फारूक एच नाइक इस्लामाबाद हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराई। दरख़्वास्त में मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त यूसुफ रज़ा गिलानी जा 7 वोट गैर क़ानूनी तरीक़े सां रद्द कया विया। रद्द कयल वोटनि खे कालअदम करार ॾिनो वञे। दरख़्वास्त में इस्तदा कई वई आहे त रद्द कयल 7 वोटनि खे मंज़ूर करे यूसुफ रज़ा गिलानी खे सेनेट चेयरमैन करार ॾिनो वञे।